अस्सलाम वालेकुम नाज़रीन। आऊं तव्हांजो ज़ुबैर जाफ़रानी। मुझे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करियो, बेल आइकन दबाईंदे ऐं दोस्तनि ताईं शेयर करियो त जीअं सिंध जे नामवर शाइरनि जी शाइरी अवां ताईं पहुची सघे। सिंध जो शाइरी जी दुनिया जे अंदरि हिकु तमामु वॾो नालो, दौर जदीद जो तमामु वॾो शाइर मोहतरम अयूब खोसो, जंहिंजो हिकु ख़ूबसूरत गज़ल अवां जे पेश नज़र आहे। अयूब साहब चवनि था त सांझ थी आहे दीप ॿारे पोइ हलूं, सांझ थी आहे दीप ॿारे पोइ हलूं, तरस थोरो हूअ निहारे पोइ हलूं, तरस थोरो गुल अञा नाहिन टिड़िया, तरस थोरो गुल अञा नाहिन टिड़िया, वाह ख़ुशबूअ खे उॾारे पोइ हलूं, तरस थोरो हर घटी आ उदास, तरस थोरो हर घटी आ उदास, दिल वठी को लुढ़क हारे पोइ हलूं, तरस थोरो चंड पियो उभरे परियां, तरस थोरो चंड पियो उभरे परियां, यादि हिकिड़ीअ खे सुमारे पोइ हलूं, तरस थोरो हूअ भले आरस बने, तरस थोरो हूअ भले आरस बने, नेण नेणनि में मिलाए पोइ हलूं, तरस थोरो हूअ भले मुर्की वठे, तरस थोरो हूअ भले मुर्की वठे, तरस थोरो गम विसारे पोइ हलूं, सांझ थी आ दीप ॿारे पोइ हलूं, तरस थोरो हूअ निहारे पोइ हलूं। महिरबानी।